नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अमी प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो वीचार। आहियां अवां जो मेज़बान मोहम्मद रफ़ी लगारी। मौज़ू आहे उहो आहे एहसास किफ़ालत प्रोग्राम। उन प्रोग्राम तहत जेके सरकार जे तरफ़ां वफ़ाक़ी सरकार तरफ़ां जेके 12,000 मुस्तहक़ जेके औरतूं आहिनि, ग़रीब औरतूं उन जे लाइ अचनि था ऐं उन में जेका बदयांती थिए थी, कटौती थिए थी, उन खां सवाइ ॿिया काफ़ी मसइला आहिनि। उन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां वटि महिमान आहे असांजे इलाइक़े जो सियासी ऐं समाजी वर्कर बि आहे। पाण शहीद भुट्टो पीपल्स पार्टी पाकिस्तान शहीद भुट्टो जा अॻुवान आहिनि ऐं उहे असांजे अॼोके प्रोग्राम में अची शरीक थिया आहिनि। असीं उनखे भलीकार चऊं था। उहे आहिनि मोहम्मद यूसुफ पतूजो साहिबु। ठीकु ठाक। इहा त असां पंहिंजे इंट्रो में अॻु में ॻाल्हि करे चुका आहियूं त हीउ जेको अॼु असांजो मौज़ू आहे उहो आहे किफ़ालत। उहो प्रोग्राम आहे जेका वफ़ाक़ी सरकार औरतुनि खे, ग़रीब औरतुनि खे 12,000 रुपया ॾिए पई ऐं सॼो वज़ीफ़ो जेको आहे तव्हांजे ख़्याल में उन जेका गछ थिए पई उहा मुनसफ़ाणा ऐं इंसाफ़ी थिए पई? मुंहिंजे भाउ जेको हीउ सोशल मीडिया जो जेको दौरु आहे उन ते सरेआम जेकी बैंक में ही HBL सां कनेक्टेड ही गवर्नमेंट उन्हनि जे हैंड ओवर कयो आहे त तव्हां ही जेको आहे सो ही फंड ही प्रोग्राम जेको आहे त उन में तव्हां जेको आहे सो ग़रीबनि ताईं ही जेकी पैसा आहिनि उन्हनि जी यूटिलाइज़ेशन जेकी आहे डिस्ट्रीब्यूशन ही पिया कनि। हाणे उन में सरेआम बैंकुनि जे अॻियां तव्हां ॾिसो था पिया त औरतूं चवनि थियूं त असांखां 500 रुपया वठी विया, असांखां किथे त 1000 रुपया कटे विया, केरु कटे विया जेके अंदरि वेठा आहिनि। त उन में ट्रांसपेरेंसी जेकी आहे उहा माना घटि पई नज़र अचे। अच्छा, माना उन मां तव्हां मुतमिन आहियो? उनमें बिल्कुलु हिकिड़ी कटौती न न कटौती थिए थी पई। बिल्कुलु ॻाल्हि कई त उहो सरेआम जेके जिन ग़रीब माण्हुनि खे या औरतुनि खे मिलनि पिया पैसा उहो ॿुधाइनि पिया। जी जी असांजी गुफ़्तगू जारी आहे। इन खां अॻु में जो असीं ॿियनि ॻाल्हियुनि ते या सुवालनि ते पाण थोरो गौर वीचार कयूं। असांजा कुझु व्यूअर्स आहिनि, उन्हनि कुझु सवाल कया आहिनि, उहे पाण अॻु में रखूं था जीअं तव्हांखे ॻाल्हाइण में ॻाल्हि ॿोल करण में सहूलियत थिए ऐं उन्हनि जे सुवालनि जा जवाब अची वञनि। उनमें असांजा दोस्त आहिनि, लॻभॻि टिनी दोस्तनि जो ॻाल्हि ॿोल जेका आहे या जेके सुवाल आहिनि उहे तक़रीबन साॻा ई आहिनि। अनवर अली मंगी आहे, उनजो चवणु आहे त शहर में सुजाग शहरी ताज शहर जो हिकिड़ो सगारो ताद आहे, तंहिं करे उनखे हिन मसइले ते सगारी तहरीक हलाइणु घुरिजे जंहिंसां औरतुनि खे को फ़ाइदो मिली सघे। ईअं वरी हिकिड़ो सुवालु आहे मुंहिंजे ख़्याल में गुलाम नबी सिंधी आहे, ॿियो रियाज़ हुसैन सिंधी आहे। उन्हनि जो सुवाल बि लॻभॻि साॻियो ई आहे त नसीराबाद में जेका ॿियनि शहरनि सॼी शहर जी जेके सिंध जा शहर आहिनि उन सभिनी सां गॾोगॾु नसीराबाद शहर में जेको इहो किफ़ालत प्रोग्राम आहे उन मां कटौती थिए थी ऐं उते समाजी सियासी तंज़ीमूं आहिनि। शहर जा 2 इताद आहिनि, हिकिड़ो सुजाग शहरी इताद आहे, ॿियो शहरी इताद आहे। उहे ग़ाइबु आहिनि, उहे नज़र नथा अचनि इन मामले ते। उन्हनि जा इहे व्यूज़ आहिनि, इहे उन्हनि जा ख़्याल आहिनि। उन्हनि ख़्यालनि ते पाण जेके उनजा ज़िमेवार आहिनि उहे बि ॻाल्हाईंदा ऐं हिते गुफ़्तगू पंहिंजी जारी आहे। अच्छा, तव्हांजे ख़्याल में त जेके हीअ कटौती थिए पई ऐं इहा सॼी मीडिया ते बि अचे थी ऐं उनजी मीडिया उन खां पोइ ज़ाहिर आहे हिकिड़ी गवर्नमेंट आहे, उनजो पंहिंजा हिकिड़ा इदारा आहिनि जेको उन सॼी खे हिकिड़ो सर्च कनि था त हेॾी सारी जेका बदयांती थिए थी, तव्हांजे ख़्याल में त उन ते का गवर्नमेंट जो को एक्शन थियो आहे या तव्हांखे का उमेद आहे त का एक्शन थींदी जेके इन क़िस्म जी बदयांती कनि था या करप्शन कनि था? अगरि पहिरियां जेको तव्हां सुवाल कयो त हुन ते हिकिड़े तव्हांजो सियासी ऐं समाजी जेके नसीराबाद ज़रूरु आहिनि उनमें 2 तव्हां ज़िक्र कयो शहरी इतादनि जो, त उन्हनि खे अचणु खपे। पहिरीं ॻाल्हि त हीअ असांजा ई माण्हू आहिनि, असांजे तालुके जा ई माण्हू आहिनि या जेके बि उसे पासे मां अचनि पिया त उन्हनि जी जेकी तकलीफ़ में या उन्हनि सां जेकी इहा जेकी हिकिड़ी थिए थी पई ठगी, उन ठगी खे रोकण जे लाइ उन मुस्तक़नि खे उन्हनि जा पैसा उन्हनि ताईं पुॼाइण जे लाइ त उन्हनि जी मदद करणु खपे। ऐं रही ॻाल्हि हीअ त गवर्नमेंट जी त मामिलो हीअ आहे त पहिरियां त हीअ जेको EKP जेको EKP एहसास किफ़ालत प्रोग्राम हीअ पहिरियां हुयो BSP बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम। बुनियादी ॻाल्हि इहा आहे त हीअ पैसा को हीअ गवर्नमेंट कोन थी, हीअ वर्ल्ड बैंक ऐं ॿियनि जेके मालियाती इदारा आहिनि जेके फंडिंग कनि था त गुरबत खे घटि करण जे लाइ भई ग़रीब माण्हुनि जेके अहिड़ा पुठिते पयल मुल्क आहिनि हिननि जी करप्शन जे करे जेके पुठिते पइजी विया आहिनि
भई पाण ज़कात ॾींदड़ आहे त हीअ ज़कातूं हाणे वठनि था पिया। त पहिरियों मामिलो त इहो आहे त माना हिननि जो हीउ को पैसो कोन्हे त न को ज़रदारी जो पैसो आहे, हीउ न नवाज़ शरीफ़ जो आहे, न इमरान ख़ान जो आहे। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। हिकिड़ो पासो थी वियो आहे त पैसनि मां कटौती थी जी उन खां पोइ जेका विर्छ आहे या जहिड़े तरीक़े सां विर्छ थिए थी या जहिड़े तरीक़े सां पैसा उहे ॾियनि था ऐं जेको इंतिज़ामु आहे जिते तव्हां ॾिसो था न शामियानो आहे न गर्मी लाइ को बचाव आहे न को पाणी आहे, त तव्हांजे ख़्याल में इन सिलसिले में हुकूमत खे छा करणु खपे या जेके समूरा मामला आहिनि इन ते तव्हां छा चवंदा? सर हाणे ॾिसो न त पहिरियां त जेकॾहिं तव्हां अहिड़े नमूने ई माण्हुनि खे ज़लील करे पैसा था ॾियो ई हीअ उन्हनि खे जेकी तव्हां ख़ैरात ॾियो था त घटि में घटि हिन 42 43 हींअर 43 पेजी हिते जेको आहे जेको हीट जेकी आहे असां वटि जेकी गर्मी पद जेकी आहे उहा माना भई सेंटीग्रेड ते पई हले त तव्हां ॾिसो था पिया अहिड़ी गर्मी में पोइ माण्हू बीमार पिया थियनि, डायरिया ॿियो ॾिसो पिया त सॼो सारो सिलसिलो त हिननि खे त उहे उपाय वठणु खपनि न। हीअ पहिरियां त घरनि ताईं पहुचाइनि न, भला हीअ चलो बैंक जे अंदरि बि हिकिड़ो पहिरियां पोस्ट ऑफिसुनि जे ज़रिए ही हिननि शुरू में पैसा ॾिना, ठीकु सर। हाणे हींअर जेकी हिननि जा SBL वारनि सां जेके उन्हनि जा एजेंट्स आहिनि, ठीकु आहे, उन्हनि जा हिते बि शॉप्स खुलिया पिया आहिनि, हिननि उन्हनि खे ही ॾिनो आहे को कॉन्ट्रेक्ट ठाहे ॾिनो त भई तव्हां हलायो। डिग्री कॉलेज में बि हलनि पिया हिते सनसेट वटि हुनजो जेको शॉप्स आहिनि आहे त सिंपल आहे न। जेकॾहिं को पढ़ियो लिखियो का औरत आहे त उनखे पंहिंजा पहिरियां त NIC कार्ड जेको आहे उनजी नंबर थो ॾियणो पए, पोइ थम थो करिणो पए, ठीकु सर, त उहे पैसा निकिरी पिया अचनि, चुप करे बीह रहणो आहे। हाणे जेके हितां जो असांजो ग़रीब वीचारियूं औरतूं अचनि थियूं हाणे पढ़ियलु थियूं, उन्हनि सां को माण्हू गॾु पियो अचे या त उहो अंदरि चीटिंग थो कराए ॿिनि 4-5 औरतुनि खे जा जेकॾहिं हुन पैसा वठी न त कमु थो कई वञे, न त खोड़ सारा हिते अहिड़ा जेके आहिनि वेठा आहिनि माण्हू जेके हिननि जा इहो पैसो जेको आहे खाईंदा। सही ॻाल्हि आहे तव्हां जेका गुफ़्तगू कई आहे तव्हां काफ़ी हिते फेलोस ॿुधाया काफ़ी जेको आहे सो बदयांती बि आहे थिए थी मामला थियनि था ऐं हुन सां गॾोगॾु ॿी हिकिड़ी वॾी करप्शन इहा आहे त काफ़ी औरतूं जेके न अनपढ़ियल वञनि थियूं उन्हनि जा जेके आङुरियुनि जा निशान वठनि था, फिंगर्स वठनि था, थोरे टाइम खां पोइ उन्हनि चवंदा तव्हांजा जेके निशान में कोन था अचनि, हालांकि उहे पैसा हू कढनि था ऐं पैसा खाई था वञनि ऐं पोइ औरतूं रुगो चकर लॻाइनि। हिकिड़े पासे इहो मसइलो आहे, हिकिड़े पासे हीउ जेको इंतिज़ामु आहे विरासत जो उहो सही कोन्हे, ॿिए पासे कटौती जो मामिलो आहे। यानी हेॾा सारा मामला आहिनि, इन्हनि समूरनि मामलनि ते तव्हांखे नथो लॻे त हेॾो बुनियादी मसइलो आहे ऐं अवामी मसइलो आहे ऐं उन मसइले ते जेके जेतिरो किरदारु सियासी धुरियुनि खे अदा करणु खपे उहे कनि थियूं न पियो थिए पियो। हर पासे ॾांहुं माना हिकिड़ी जीअं पोलराइज़ेशन थींदी आहे त हिकिड़ी उहो ॼण को थी वियो आहे सिलसिलो। हा, असां पंहिंजे जेके असांजूं ज़िमेवारियूं आहिनि असां उहे पूरियूं नथियूं कयूं। असांजे मुआशिरे जी जेके बि सियासी समाजी आहिनि धुरियूं उहे उन्हनि जी खोट आहे इहा वॾी सारी। असां पाण जिथे अॻियां अची इहो माना सॼो कमु जेको आहे अवामी कमु आहे उहो भला हिननि जे तरफ़ां ई जेको कुझु बि भला माण्हुनि खे मिले पियो। हीअ तव्हां छा सम्झो पिया इन खां वधीक का नाकामी थी सघे थी त एतिरा माण्हू हर जेको आहे नंढे वॾे शहर में हर 2.5 महीननि खां 2 महीननि 3 महीननि खां पोइ उहो एॾो ई ईअं हिकिड़ी जेको आहे हिकिड़ो क्राउड थो हिकिड़ो अचे गॾु थिए, हिकिड़ो मोब थो अचे गॾु थिए। हा, उन में उहे एहसास ई को कोन्हे हिननि वटि ख़ासि तौर ते जेके बि ही वेठा आहिनि इक़्तिदार में। मुंहिंजो सुवालु इहो हो त हिकिड़ा त हिन इक़्तिदार में वेठा आहिनि जी, हिकिड़ा वरी जेके उतां खाइनि पिया न करप्शन कनि पिया, दुकान खोले वेठा आहिनि ऐं कुझु माण्हू आहिनि जेके भताखोर आहिनि उहे उतां भतो वसूल कंदा। इहो हिकिड़ो अलॻि सुवालु आहे त पाण अचूं था, इहो त हिकिड़ो अलॻि पासो आहे। पर हिकिड़ी उहे धुरियूं जिन जो वॾो केस आहे त बाबा हीउ वॾो जेको मामिलो आहे उहो आहे माशी वॾो इक़्तिसाद मामिलो आहे, माण्हू जेके न मजबूर आहिनि। हाणे उन हवाले सां थोरो घणो जेका उन माण्हू खे सपोर्ट मिले थी उन में बि जेको आहे हेॾी सारी जेको आहे बदयांती थिए थी। त सुवालु इहो आहे त इन हेॾे सारे मामले ते सियासी पार्टियूं किरदारु छो नथियूं अदा कनि? पहिरियां त ज़िमेवारी थिए पई गवर्नमेंट जी, पहिरीं जेकी थिए थी जिन उहा त हर पासे खां कोन था निभाइनि, उहे कोन था निभाइनि। त बाक़ी जेके बि हिन जेके असां वटि जेके तव्हां ॻाल्हि कई त साजो पाण हिन जो जवाबु ॾिनोसीं त उहो जेको किरदारु अदा करणु खपे उहो असांखे हिन अवामी मामले ते नथो कयो वञे। असुलु बुनियादी ॻाल्हि ई मां इहा ई तव्हां खां करणु चाहियां त हिननि जी नाकामी जो, हिननि जी बेड गवर्नेंस जो, हिननि जी अवाम दुश्मनी जो चिटो सबूत आहे त एतिरा माण्हू माना उहे जेको आहे हिननि खां ख़ैरात वठणु अचनि था। छा
दुनिया जे अंदरि हींअर छा माइक्रो इकोनॉमी नथा करे सघनि हा नंढी नंढी सीड़पकारी त थी सघे थी न कंहिं माण्हू जी जे तव्हां सपोर्ट करणु चाहियो था भला कंहिं हिकु घर मां हिकु माण्हू खे तव्हां कंहिं हिकु माण्हू जे लाइ उनजो रोज़गार आहे ठीकु उनजो रोज़गार जो को बंदोबस्तु कयो उन का को लोन ॾियो फॉर एग्ज़ाम्पल की हीअ जेको आहे हीअ छा पोइ इहो एतिरी जेकी डिसमैनेजमेंट आहे न उहा हेठि बि आहे न असां सभिनीनि जे अंदरि त लातालगी आहे चवण जो मतिलबु इहो आहे त बसि हाणे रफ़ी लिगारी करे इहो या फलाणो करे माना इन ते ई माना हीउ मामिलो जेको आहे अच्छा तव्हांजे ख़्याल में त जेके हिते सॼा जेके मामला थियनि था मसलन सियासी दूरियूं बि आहिनि हुन खां पोइ साफ़ बि आहिनि समाजी वर्कर बि आहिनि त इन में इन क़िस्म जा हिकिड़ा केस बि ॿुधण में आया आहिनि ॾिसण में आया आहिनि त कुझु धुरियूं अहिड़ियूं आहिनि या उन्हनि जा के फ़र्द आहिनि धुरियूं पाण न चऊं फ़र्द चऊं उहे हुननि सां गॾु आहिनि ऐं उन खां पोइ पुलिस जी सॼी जेका इंतिज़ामिया आहे पुलिस इंतिज़ामिया उहा बि उन्हनि सां गॾु आहे उहे गॾिजी सॼी हिकिड़ो अहिड़ो माहौल ठाहे ऐं जेको आहे सो सॼो दुकानदारी पिया कनि त छा उन में असांजो ज़ाहिर आहे जेको बहितर समाजी वर्कर आहे या सियासी वर्कर आहे उहो त कोन कंदो सुठो साफ़ बि कोन कंदो पर जंहिंखे पाण नाम नेहात चवंदा आहियूं नाले जा त उन्हनि जो उन में हथु आहे इन्हनि जा एजेंट आहिनि हा उन में ही सभु मुलविस आहिनि कहिड़े हंध ते करप्शन हिननि जी माना न पिया कनि उहो को हंधु उहा कहिड़ी जॻह आहे जिते न त बैंक वारनि जे मथां बि इहो आहे त जेकॾहिं तव्हांजो को बि बैंक जो जेको बि मुलाज़िम आहे जेकॾहिं ATM ते असां ॾिठोसीं उहो अहिड़ी का बि जेकॾहिं मूवमेंट करे थो त उनजी जेको आहे हिकिड़ी सर्विस रिस्क आहे त हू त हिननि जा एजेंट आहिनि हिननि जा ई आहिनि तव्हां असां जेकॾहिं जांच वठंदासीं त उहे सभु हिननि जा ई माण्हू आहिनि सही सम्झो त हिननि जा ख़ासि तौर ते हिननि जा एजेंट त हूअं जिथे किथे इहा एजेंटी ते पई हिकिड़ी हुनखे त फ़रोग़ ॾिनो वियो आहे एजेंटी खे त वॾो माना हुनखे ताक़त बख़्शी अच्छा हाणे पंहिंजी गुफ़्तगू कईसीं तव्हां वटि जेका ॻाल्हि चई त ज़ाहिर आहे पैसो जेको आहे वर्ल्ड बैंक जो आहे जी ऐं वर्ल्ड बैंक जेका आहे हुन जेको वॾो शेयर आहे उहो सरमाएदार मुल्क जो आहे मुल्क जा जेके वॾा सरमाएदार उहे जेके पोइ पियल असां जहिड़ा जेके मुल्क आहिनि उन्हनि खे एॾी सारी इमदादूं पिया ॾियनि अरबनि खरबनि जे त ज़ाहिर आहे उन्हनि जा के इंट्रस्ट हूंदा तव्हांजे ख़्याल में कहिड़ा इंट्रस्ट पहिरियों त जिथे अहिड़े क़िस्म जी जेकी बि इमदादूं या असांजो त मुकमल तौर ते ई जेको पंहिंजे मुल्क जो जेको हितां जो हुकमरान तबिको आहे उहो भला असां जेकी जेको आहे अमेरिका सां पिया हलिया आहियूं असां अमेरिका जी इमदादुनि ते पिया पलिया आहियूं असां वटि पाण वटि वसाइल कोन्हनि मुल्क त असांजो माला आहे वसाइल सां चहिरे सूबा मां मुंहिंजे कश्मीर ताईं हा साईं तव्हां वटि मिनरल्स जी खोट आहे तव्हां वटि पाणी जी खोट आहे तव्हांजा हेॾा सारा ज़रई इलाइक़ो आहे दरिया आहिनि एतिरा फ़सुल आहिनि हिकिड़ी तव्हांजा हेॾी सारी तव्हांजी पंहिंजी मैशत आहे खोड़ सारी हा चंद माण्हुनि जे हथनि में वर चढ़ियल आहे उहे बि इन्हनि ई साम्राजी कुवतुनि जा जेके आहिनि सरमाएदार मुल्क भला उन्हनि सरमाएदार निज़ाम में त ईअं का बि शइ मुफ़्त ई न आहे सरमाएदारनि निज़ाम जे अंदरि कहिड़ी शइ मुफ़्त ई आहे काफ़ी मामलनि में ॾियनि था पर हीउ जेको ॾियनि पिया त उन में उन्हनि जो छा इंट्रस्ट आहे सवाल मुंहिंजो इहो आहे बग़ैर इंट्रस्ट जे को बि कंहिंजी कहिड़ी मदद थो करे सघे जॾहिं मुआशी जेको निज़ाम आहे उहो बि तव्हांखे इहा ख़बर आहे न त IMF तय थी करे त पेंशनरनि खे हीअं रखिणो आहे सर्विस स्ट्रक्चर जेको आहे माण्हुनि जो उहो हिन बुनियाद ते रखिणो आहे ठीकु आहे न बजट ई जॾहिं सॼी हू पिया ठाहिनि त उते पोइ कहिड़े किरदार जी ॻाल्हि कयूं जॾहिं सॼो कुझु असांजी पंहिंजी त का बि माना कोन्हे न का प्रोडक्शन आहे न का इन्वेंशन आहे न का प्रोग्रेस आहे असांजो पंहिंजो असां हलूं पिया हिननि जी इमदादुनि ते हिननि जे पैसनि ते त पोइ ज़ाहिर आहे इहो हुननि जा कीअं इंट्रस्ट असां में न आहिनि सियासत हुननि जे कनि क़ौम नंदर जी वॾी जेका तब्दीली आणींदी जेका उहा आहे ख़ुददारी जी ठीकु आहे जहिड़े हाल में जीअं उहा ठीकु आहे हाणे हीउ हिकिड़ो ज़ाहिर आहे जेका असांजी ख़ुददारी जेका आहे क़ौम जी उन ते अटैक न आहे उन ते हमिलो न आहे बिल्कुलु आहे
त वॾो इंट्रस्ट तव्हां असांजे ख़्याल में त उन्हनि जो इहो आहे त ख़ुददारी ख़तमु थिए। कीअं न आहे जी। हाणे ज़ाहिर जी ख़ुददारी ख़तमु थींदी उन खां पोइ जेका सूरत हाल असांजी वञी रहंदी त माना हाणे असीं इन इंतज़ार में हूंदासीं असांखे पैसा मिलनि ॾोकड़ में न कमाइणो बि न आहे, पोरियो बि न करिणो आहे, महिनत बि न करणी आहे, रुॻो इन इंतज़ार में वेठा आहियूं त कॾहिं था इहे ॾोकड़ अचनि। त हिकिड़ो इहो बि त उन्हनि जो वॾो इंट्रस्ट आहे त उन मां ख़ुददारी ख़तमु करे छॾियूं। हाणे हिननि हुकुमराननि खां ॿुधंदा आहियूं त सुबुह जो उथण सां ई असां जेको आहे सो के 2-3 अरब या के 5-6 करोड़ त जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में ॿुधाइनि था त असां ॾियारी व्याज था भरियूं। जेको हिननि खे कर्ज़ जेके हिननि कया आहिनि दुनिया मां जेके इमदादनि खां जेके बग़ैर कर्ज़ कया अथनि उन्हनि जा ई त पोइ हीअ पाण त कोन था विराइनि एॾा सखी त हीअ आहिनि कोन, हीअ पाण पोरू आहिनि सभु। तव्हां हिननि जूं 2-2 टे गवर्नमेंट्स तव्हां ॾिठियूं आहिनि। जेकॾहिं कुझु कजे हा नियत हुजे हा त घणो कुझु थी सघे पियो। ज़बरदस्त। हाणे पाण अचूं था वरी साॻे मामले ते त हींअर जेका पाण अॻ में गुफ़्तगू करे चुका आहियूं त ज़ाहिर आहे हीउ हिकिड़ो अवामी मसइलो आहे। इन अवामी मसइले ते ज़ाहिर आहे सॼी सिंध में सियासी समाजी तंज़ीमूं बि आहिनि, उन खां पोइ इतिहाद बि आहिनि। तव्हांजे ख़्याल में उन्हनि खे हिन पोज़ीशन में छा करणु घुरिजे? पंहिंजे माण्हुनि जी मदद करणु खपे, उन्हनि जे में अवेयरनेस पैदा करणु खपे, उन्हनि जे लाइ हिते पाणी जो बंदोबस्तु करणु खपे। हिननि दोस्तनि खे शामियाना आणणु खपनि। हिननि जा 2-4 दोस्त जेके आहिनि उहे उते मौजूदु हुजनि, उन लुक आफ्टर कनि, उनजी संभाल कनि, ॾिसनि त 5 दोस्त हिकिड़े अहिड़े हिननि खे मैकेनिज़म ठाहिणु खपे की जेके माण्हुनि जी एतिरो सारो मामिलो आहे, गुरबत आहे, भला ईअं मुंहिंजे ख़्याल में केरु अचे इहा एॾी तकलीफ़ 10-12 हज़ारनि जे करे कोन खणंदो। असांखे त इहा बि ॿुधण में पियो अचे त चङनि भलनि माण्हुनि जे घराणनि जूं औरतूं ऐं 17-16 ग्रेड जा के ऑफिसर्स के सेठिया वॾा दुकानदार उहे बि मुस्तफ़ीद थियनि था पिया हिन ग़रीबनि जे माल मां। उन्हनि जो कमु बि पियो हले पियो। त असांखे अॻिते अचणु खपे दोस्तनि खे हितां शहर जूं जेके घण धुरियूं आहिनि, असांखे उन्हनि जी नियतुनि ते शक न आहे। उहे ॿियनि मामलनि ते हमेशह जेको आहे सो उथंदा रहिया आहिनि उन्हनि अहिड़े क़िस्म जी। त हींअर बि उन्हनि खे जेको आहे सुजाॻ थियणु खपे, सभिनीनि दोस्तनि खे उथणु खपे। ख़ासि तौर ते 2 शहरी इतिहाद आहिनि, सभु जेके सियासी समाजी पंहिंजो अदबी कारोबारी धुरियूं उन्हनि सां गॾु आहिनि त उन्हनि जे लाइ को ॾुखियो मामिलो न आहे। जेकॾहिं सॼे सिंध में जी सॼे सिंध में हितां खां सॼे सिंध में करणु खपे असांखे हिन मामले ते असांखे वठणु खपे। बिल्कुलु। अच्छा, उनमें तव्हांजे ख़्याल में त सहाफ़ी जेके असांजा दोस्त आहिनि उनमें उन्हनि जो कहिड़ो किरदारु हुजणु खपे, उन्हनि छा करणु? त उन्हनि जे मथां त वॾी ज़िमेवारी थिए पई न। हाणे जेके तव्हां ॿुधो कान त मुख़्तलिफ़ असांखे त ॿुधण में अचे पियो त मुख़्तलिफ़ धुरियुनि जा माण्हू हुते माना इहो टाउटी वारो किरदारु अदा कनि था पिया। त उन्हनि खे ज़ाहिर करणु खपे। ठीकु आहे, जेके बि अंदरि कनि था, जेकॾहिं असां सभु पाण सही आहियूं त पोइ ॿियनि खे बि जेको आहे असां निर्वार कयूं त बाबा इहे एजेंट आहिनि जेके 2-4 माण्हू 5 माण्हू कंहिंजा आहिनि, केरु आहिनि, हीअ कनि पिया था, उन्हनि खे वठणु खपे, पकड़े खणी पुलिस खे ॾियनि। ठीकु आहे, अगरि उन्हनि खे ज़ाहिर त कनि न, मदद कनि माण्हुनि जी, छो न भला हीअ बि कलम धणी आहिनि, हिननि जी बि मतिलबु आहे पंहिंजी वॾी ज़िमेवारी थी थिए। अच्छा, हाणे आख़िरी सुवालु आहे, ज़ाहिर आहे पाण तव्हां हिकिड़ी सियासी मुल्क सां तव्हांजो तालुक़ु आहे, हुन खां पोइ नसीराबाद शहर में हिकिड़ो सुठो तव्हांजो सियासी समाजी कमु आहे, हिकिड़ो सुठो किरदारु बि आहे ऐं उन तव्हांजो सुठो कमु बि रहियो आहे, मुख़्तलिफ़ जेके बि मामला थिया आहिनि उन्हनि ते तव्हांजे ख़्याल में त तव्हां बाइसत मोहम्मद यूसुफ ऐं उन खां सवाइ तव्हांजी जेका पार्टी आहे हिन मसइले ते तव्हांजो ख़्याल आहे छा प्लान ठाहियो था या तव्हां? असां पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे तरफ़ां ऐं यूसुफ पतू जी जेकी सुञाणप आहे उहा उनजी पार्टी आहे। मुंहिंजी जेकी पंहिंजी आइडेंटिफिकेशन आहे उहा मुंहिंजी ज़ात घटि, पर मुंहिंजी पार्टी सां ई मुंहिंजी जेकी आहे सुञाणप आहे। त असां अहिड़ो को हर मामले में असां पंहिंजे हितां जे ग़रीब माण्हुनि सां, हितां जे पोरतनि सां, हारनि सां ऐं पंहिंजे आवाम सां गॾु रहिया आहियूं। उन्हनि बि असांखे कोन छॾियो आहे कॾहिं बि। हा, त हिननि जेके मुसलसिल हुकूमतूं कंदा था अचनि, इन्हनि जे असां जेके शहर जा मेन पैकेट्स आहिनि, तव्हां ॾिठो आहे त असां हुतां बलदियाती इलेक्शनुनि में बि असां हितां जा असांजा काउंसलर्स बि चूंडिजी पिया अचनि नसीराबाद शहर मां। त अवाम जी बि पज़ीराई सपोर्ट आहे असांखे। हा, उनखां बि उन्हनि जी बि महिरबानी आहे। त असां पंहिंजे त अॼु असांजे दोस्तनि जा वेठा आहिनि हुते हिन मामले ते, त इहे असांजी हले बि पई त कंहिं न कंहिं तरीक़े सां हिन जी मदद कयूं। त असां तव्हांजी वॾी महिरबानी सां असांखे टाइम ॾिनो थियो। नाज़रीन, तव्हां असांजी गुफ़्तगू ॿुधी, असां सां महिमान हुआ
मोहम्मद यूसुफ पतुलियो साहब जिनजो ताल्लुक़ु आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो सां, उन सां असां गुफ़्तगू कई आहे। हीउ जेको किफ़ालत प्रोग्राम आहे इन सिलसिले में जेका उन में अंदरि जेका बदयांती थिए थी ऐं करप्शन थिए थी उन ते ॻाल्हि ॿोल बि थी आहे ऐं उन खां पोइ जेको सियासी समाजी तंज़ीम जो किरदारु हुजणु खपे उन ते बि ॻाल्हि ॿोल थी आहे। इन सां गॾोगॾु असांजो अॼोको प्रोग्राम पूरो थियो। वरी कंहिं नए महिमान ऐं नए इशूअ सां ऐं नए वीचार सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसिताईं असांखे इजाज़त।